हिन नफ़्सा नफ़्सीअ जे दौर में जिते इंसान पंहिंजे नफ़े लाइ ॾींहुं राति हिकु करे दौलत कमाइण में मसरूफ़ आहे। तव्हांजो लतीफ़ला लतीफ़ुल्लाह कॾहिं खां वठी इहो जेको आहे फलाही कमु कयो था, इहो जानवरनि खे खुराक ॾियो था पियो? हे सीमा खे 17 साल थी विया इन चीज़ खे। अच्छा, अॼु कोन ॾींदो पिए मखलूक ॿाहिरि जी बसि जंहिंजे घर में न मिलंदो मां हुनखे ॾींदो आहियां जेको ॾिसंदा पिया। अॼु कोन 17 साल थी विया। तोखे छा ॾींदा आहिनि, छा मिलंदो आहे तोखे? मूंखे कुझु कोन ॾींदो, मां अलाह मञंदो आहियां। मूंखे पैसे पाजी जी ज़रूरत ई कोन्हे। अच्छा, जो कमु ख़लक खे इहे बि अलाह पैदा कया आहिनि, पखी आहिनि, परंदा आहिनि, सभु खे ॾींदो आहे। पर इहे इन्हनि खे ॾींदो आहे त पखियुनि खे ॾिसंदा आहिनि, उहो न ॾिसनि, इहे सिरियूं खणी वेंदो आहे। हाणे वेठा आहिनि इंतज़ार में, इहो खणी वेंदो आहे, होॾे विझी आहिनि। अच्छा, इहो इन्हनि खे खुराक ॾेई छा महसूसु कंदव तव्हां? महसूसु मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी आहे। यार मखलूक खे अलाह जी दुआ कंदी हूंदी, बेज़बान आहे उहा, अलाह खे फ़रियाद कंदी। इंसानु हर चीज़ खाए थो, असांखे त कुझु ॾींदा ई न आहिनि, इन करे मां इहो खणी इन्हनि खे ॾींदो। हाणे किथे ॾींदा आहिनि? हा, हाणे हे जो गेट वारो वॾो गेट आहे, जिते स्कूटर खड़ी हिते पासे इहे 4 सीढ़ियूं आहिनि, ॿ ॿिली आहे, होॾो यको ॾींदो आहियां पूरी घटी में जेके ई आहिनि। किथे 4 मिलंदा आहिनि, किथे 2 मिलंदा आहिनि, बसि इन्हनि खे बसि ॿाहिरूं छड़ो इन्हनि गिटियुनि में छड़ो तुंहिंजी ड्यूटी आहे या ॿियनि इलाइक़नि में वेंदो आहे? न इन पंहिंजे इलाइक़े में, इन वार्ड में छड़ो? हा इन वार्ड में कोन वेंदो। इन वार्ड में तुंहिंजी? हा इन वाह वाह मां नालो लुत्फ़ुल्लाह आहे। वाह वाह, हा, मां ॿुधाईंदो पिया न साईं, लतीफ़ुल्लाह लुत्फ़ुल्लाह, लतीफ़ मूंखे आया लुत्फ़ुल्लाह। सही सही। हा, अहिड़े दौर में ही इंसान लतीफ़ुल्लाह बेज़बान मख़लूक जी ख़िदमत करे आला मिसाल क़ाइमु कई आहे। मैं हम छॾे आयुमि पेंशन मिलंदी पई आहे, पंहिंजो पैकेट सफ़र हल। छा जी ड्यूटी कंदा आहिनि? मां पुलिस में हुउमि जमंदार, रिटायर थियुमि न। पोइ मां चयुमि हाणे वांदे विंगार भली चलो मखलूक अलाह जी आहे, असां बि अलाह पैदा कयो आहे, इन करे इहे मां कमु करणु शुरू कई आहे। मां जो हाणे ज़िंदगी में कोई त ड्यूटी संभाल अलाह वारी, हे बसि इहा आहे। मथां कबूतर बि ईंदा आहिनि, जेके पखी आहिनि उन्हनि जो बि दाणो पाणी उहो पैसनि सां वठंदो आहे। हे बि कोई मंगदे त 10-20 रुपया ॾींदो आहे, न मंगदा त हुनजे आहे त मखलूक कुता ॿिला आहिनि, मखलूक त अलाह जी आहे न। जे उहे हिकु साई पाण ॾेवनि त मूंखे हेॾे पंधु करण जी ज़रूरत न पवे। उते ई इहे ईंदा आहिनि, उन्हनि खे कोन ॾींदा, रखी वेठा हूंदा आहिनि, मां वरी उनखे खणी करे इन्हनि खे विझंदो आहियां। सॼो हिन जो चवणु आहे त ही पुलिस एहलकार हो। रिटायर थियण खां पोइ मुसलसल 17 साल खां हिन बेज़बान मख़लूक जी ख़िदमत करे अल्लाह ऐं उन जे हबीब खे राज़ी करण में मसरूफ़ आहे। हाणे तूं ॾिजांइ, तूं निकिरंदा आर तूं ॾेखारियां। हा हा, आर ॾिजांइ न कीअं निकिरंदा। हर कंहिंखे इन्हनि जो कमु आहे न, घर में बाबा जी आहिनि। ॿियो कहिड़ो आहे? हिकिड़ो आहे? पाण खाई वेंदा। अच्छा, हा, वाह वाह। मुंहिंजो कमु आहे मखलूक खे ॾियणु। अॻूं अलाह हिजत ॾींदो मूंखे, अलाह नबी खे ॾिसणो आहे, हिन दुनिया खे न ॾिसणो। इहे चवंदा आहिनि त इन्हनि खे न ॾिनो कर, हीअं कयो कर, गंद फैलाईंदा। हाणे गंद फैलाईंदा, पाण खाईंदा आहियूं। गंद उहो हूंदो आहे जीअं कोई ठंडी में ॾींदा आहिनि, उहो मूंखे गंद चयो वञे। हेठि हा, केज करे थी यार। ॿी कहिड़ी आहे? बसि इहे आहिनि ॿ, आख़िरी इहो माल हो? न न आहे, हाणे ॿिया बि खाईंदो। अड़े कहिड़ा कहिड़ा पखी बाटलियूं भरे छॾींदो वञे, पिया खाइनि, कोई भञनि, कुझु करनि, पाण ॼाणनि। मां पंहिंजी तरफ़ूं इन्हनि खे ॾींदो आहियां। उहो मालिक ॾिसंदो पिए, अलाह त ॾिसंदो पिए, अलाह कुझु कोन्हे न बि पाक सलियल वसलम। सिर्फ़ु चीजा त ॿिलो वेठो, उहो ॿिले खे कुझु न चयो। हिते त ॿिलनि खे मारींदड़, मां पाण अखियुनि सां ॾिसां, पाण बि उन सां होशियारु थींदा पिया। जेके कंदा आहिनि उहो जेकी करणी तंहिंजी करणी। असां त ॿिलनि खे ख़िदमत कंदासीं, मारींदासीं न। जिते आहे ज़िंदगी, जिते ॿिला खाईंदा आहिनि, ॿिला न खाईंदा।
अति मां ॾिठो अने कुते जी ॻाल्हि कर बाक़ी बिले जी ॻाल्हि आहे त मां न ॾिठो बिले कंहिंखे खाधो Ja. मां 18 साल बिले कंहिंखे न खाधो कुतो खाईंदो आहे कुतो खाईंदो आहे कुतो न छॾींदो बाक़ी बिला जेका आहिनि उहो छा आहे खाईंदा मां त चवां थी हिकु कोन्हे हो चिट ख़बर ईंदा हिकिड़ी हुन जॻह वेठा हूंदा इंतज़ार साल थी विया आहिनि मां बि चवंदा आहिनि इन जी दुआ सां हलंदा वधां इन जी दुआ सां हलंदो पिया मां असांजा भाउ सभु मरियो मास्तर अब्दुल मरी वियो ॿियो पुलिस में जमादार उहो मरी वियो टियों नज़ीर अहमद हो उहो मरी वियो ॿियो सिपाही हो मुंहिंजो भाउ उहो मरी वियो बाक़ी अकेलो मां बचियो आहियां बसि इहे अलाह अलाह कहिड़ी ॻाल्हियुनि में राज़ी मालिक थोरी पखियुनि जे लाइ मां उहो फाटियूं रखियो ईंदा आहिनि पखी त उहो